जीए सिंध जीए कायद अमीर बमरो। दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्तु हिकु तमामु वॾो इशू हली रहियो आहे। पंजाब जे माण्हुनि जा डोमिसाइल लाड़काणे जे नाम निहाद टीसीअ ठाहे ॾिना आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे ज़ाहिर थिया आहिनि डोमिसाइल, पर सिंध जे हर ज़िले मां हर डीसीअ जी जेकॾहिं इंक्वायरी थी शफ़ाफ़ इंक्वायरी थिए त हर डीसीअ पंजाब जे माण्हुनि जा हज़ारेवाल जा डोमिसाइल ठाहिराया आहिनि। ही मुसलसल सिंध सां वेसा घातियूं थींदियूं रहियूं आहिनि। तव्हां ॾिसो त पंजाब सिंध ते एतिरो त वॾो क़ाबिज़ थी चुको छा बल्कि पाकिस्तान ठहण खां हिन वक़्त ताईं सिंध ते पंजाब ई क़ाबिज़ आहे। एतिरे ताईं जो सिंध हुकूमत जेका लूली लंगड़ी हमेशह हिन खां पहिरियां बि जंहिं बि दौर में उहो नूली जो दौर हुजे या डिक्टेटर परवेज़ मुशर्रफ जो दौर हुयो या पीपुल्स पार्टी दौरनि में जॾहिं बि सिंध हुकूमत आई आहे त उहा हमेशह बेवस लाचार लूली लंगड़ी आई आहे ऐं उहा पंजाब जे चवण ते हलंदी आहे। असां जॾहिं बि कॉम्प्रेस दाहूं कंदा आहियूं त बाबा सिंध सां वेसा घातियूं थी रहियूं आहिनि, असांखे बराबरी सरासरी जे बुनियाद ते हक़ ॾिना वञनि, सूबा ख़ुदि मुख़्तियार हुजनि, पर इहा ॻाल्हि असांजी मञी न वेंदी आहे। उन करे पंजाब सिंध ते क़ाबिज़ आहे, एतिरो त क़ाबिज़ आहे जो सिंध जो कंहिं बि डिपार्टमेंट में पटे वालो बि सिंध हुकूमत खे अख़्तियार न आहे त हू पटे वाले जी बदिली करे सघे। उहा बि वफ़ाक़ ऐं पंजाब जी मर्ज़ी सां थिए थी, यानी कि पंजाब असांजे सिंध ते हावी आहे, सिंध जे वसीलनि ते क़ाबिज़ आहे, सिंध जे इदारनि ते क़ाबिज़ आहे, सिंधी क़ौम खे दीवार सां पियो लॻाए, सिंधी क़ौम खे नज़र अंदाज़ कयो वेठो आहे। असां कॉम्प्रेस जेकॾहिं दाह कयूं त हमेशह असांखे गद्दारी जा लेबल लॻाया वेंदा आहिनि, गद्दार सॼो वेंदो आहे त बाबा ही मुल्क जे ख़िलाफ़ आहिनि, गद्दारी पिया कनि, इंतिशार पिया फैलनि। जेकॾहिं नथा पुछूं त सिंध सां इहे वेसा घातियूं थी रहियूं आहिनि जेके हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं आहिनि त सिंध जा नौजवान दरबदर पंजाब जा माण्हू हिते डोमिसाइल ठहिराइनि, हिते नौकरियूं वठनि, हिते पेपर ॾेई हितां सिंधी नौजवाननि जूं मार्कूं चोराए उन्हनि खे ॾिनियूं थियूं वञनि। हू सिर्फ़ु पंहिंजी जेके बि पोस्टुनि ते वेठा आहिनि उहे पंहिंजी नौकरियूं बचाइण ख़ातिर, पंहिंजी पोस्टिंग बचाइण ख़ातिर ऐं अहिड़ी सिंध सां गद्दारी करे रहिया आहिनि। मां सम्झां थो जेको बि धारे सां गॾु धरती धणी पोस्ट ते वेठल जेकॾहिं अहिड़ी गद्दारी करे थो त आउं हुनखे लानत थो ॾियां त हुनखे ॿुॾी मरणु घुरिजे, हुनखे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे, पर सिंध सां एतिरी नमक हरामी न करे, गद्दारी न करे। असीं मुतालबो था करियूं सुप्रीम कोर्ट खां, कंहिं हुकूमत खां कोन कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत आहे ई पंजाब, सिंध हुकूमत लूली लंगड़ी आहे, हुनजे कुझु हथ में आहे ई कोन। असीं आर्मी चीफ सुप्रीम कोर्ट खां, वस वारनि इदारनि खां इहा घुर था कयूं त सिंध जे तालीमी इदारनि जी शफ़ाफ़ जांच कराई वञे त कहिड़े कहिड़े ज़िले में पंजाब जे माण्हुनि जा डोमिसाइल ठहिया आहिनि। ऐं उन खां अलावा सिंध जी दिलि कराची शहर में जेके धारिया आबाद कया विया आहिनि, जिन खे शनाख़ती कार्ड ऐं उन्हनि जो वोट दाख़िल कयो वियो आहे, उन्हनि खे वोट ॾियण जो हक़ु ॾिनो वियो आहे, कहिड़े कानून मुताबिक़ पनाहगीर खे शनाख़ती कार्ड सिंध जो पाकिस्तान जो ॾेई सिंध में ठाहिराए उनजो सिंध में वोट दाख़िल करे उनखे इलेक्शन में लड़ण जो हिसो वोट ॾियण जो अख़्तियार कंहिं ॾिनो आहे। फौरी तौर ते उन्हनि जा वोट ख़ारिज कया वञनि ऐं शनाख़ती कार्ड जेको आहे रद्द कया वञनि। उन्हनि खे को बि हक़ु न आहे
त सिंध में सियासतन छा, त सिर्फ़ु पाकिस्तान में सिंध आहे जिते वाना वज़ीरिस्तान दिल्ली दखन जा मुख़्तलिफ़ मुल्कनि सूबनि जा पनाहगीर अची सिर्फ़ु सिंध में नौकरियूं बि कनि, सिंध में सियासत बि कनि। त सिंध में जेको आहे सिंधी माण्हुनि जे नौकरियुनि प्राइवेट रोज़गार ते बि हू अची क़ाबिज़ थियनि। एतिरे क़दुरु ते टूल प्लाज़ा ते जेकॾहिं को मुलाज़िम आहे उहो बि पंजाब मां घुराए थो वञे। सिंधी नौजवान ख़ुदकशियूं था कनि, मजबूरनि हुननि खे जेकॾहिं रोज़गार नथो अचे त हू चोर डकैत था थियनि। पोइ चवनि था त सिंधी माण्हू जेको आहे क्रिमिनल आहिनि, सिंधी माण्हू क्राइम पिया कनि। जेकॾहिं तव्हां असांखे नज़रअंदाज़ कंदा त ज़ाहिरी आहे असां पंहिंजो हक़ु पिनण खां छिनी वठंदासीं, ज़बरदस्ती वठंदासीं। असांजो राइट आहे, असां पंहिंजी हिन धरती जा वारस आहियूं, असांखे पंहिंजी धरतीअ ते रोज़गार खपे। असां रोज़गार था चाहियूं। असांजा नौजवान पंहिंजो डिग्रियूं खयो घुमंदा था त उन्हनि खे नौकिरी आहे कोन, ऐं जेकॾहिं नौकिरी आहे त उहे बेवस लाचार आहिनि, उन्हनि जे पघारनि में बि घपला लॻी रहिया आहिनि। असीं मुतालबो था कयूं, डिमांड था कयूं, सिंध नेशनल पार्टी जो इहो मुतालबो आहे त सिंध में हर इदारे जी शफ़ाफ़ जांच कई वञे त आख़िर सिंध सां ईअं छो पियो थिए, सिंध सां माटेली माउ वारो सलूक छो थो कयो वञे। आख़िर सिंधी माण्हू जो ॾोह आहे कहिड़ो? हीअ त तव्हां पाण पंजाब खे सोचणु घुरिजे कि छो असां वफ़ाक़ जो नालो पंजाब रखी छॾियो आहे। पंजाबी क़ाबिज़ आहे हर शइ ते। त असां उन पंजाब खे ॿुधाइण था चाहियूं त आख़िर तव्हां असांखे सिंधी माण्हुनि खे बाग़ी बणाइण ते मजबूर छो था कयो? असांखे छो था बाग़ी बणायो? आख़िर तव्हां चाहियो छा था? इन ई तव्हांजे रवैये हिन मुल्क खां बंगाल धार करे बांग्लादेश ठहिरायो। आख़िर जेकॾहिं तव्हां अहिड़ी तरीक़ेकार रखियो, अहिड़ी जेको आहे तव्हां तहसब परस्ती बुग़्ज़ रखियो सिंध ॾांहुं सिंधी माण्हुनि खां, त पोइ ज़ाहिरी आहे जहिड़ी तव्हां बंगाल मां बांग्लादेश ठहिरायो, पोइ त सिंधू देश जी ॻाल्हि जेका सिंधी कनि पिया ऐं कुझु असांजा दोस्त बाग़ी थियल आहिनि त पोइ उहे राइट आहिनि। पोइ त मजबूरनि खे इनकलाबी रस्तो वठिणो पवंदो। तंहिं करे असां चऊं था त पुरमन सिंधियुनि खे तव्हां बाग़ी न बणायो, सिंधी माण्हुनि सां अहिड़ी वेसाघाती न कयो। हर शइ ते तव्हां पंजाब क़ाबिज़ आहियो। आख़िर छो? सिंधी माण्हुनि खे रोज़गार खपे, सिंधी माण्हुनि खे पंहिंजे वसीलनि जी मालिकी खपे, सिंधी माण्हुनि खे पंहिंजे शहरनि जी मालिकी खपे। असीं कोन था चाहियूं त असां क़दम अॻिते वधी वञूं। असांखे अॻिते क़दम वधाइण खां रोकियो। असांजी दिलि में जेका नफ़रत आहे वफ़ाक़ जे ख़िलाफ़ु, उहा नफ़रत असांजी ख़तमु कयो। सिंधी माण्हुनि जे दिलनि मां बेचैनी ख़तमु कयो। सिंधी माण्हुनि सां वेहो। जॾहिं तव्हां राज एजेंट MQ वारनि सां वेही सघो था, जॾहिं तालिबाननि सां वेही सघो था, जॾहिं ॿियनि सूबनि जे बाग़ी माण्हुनि सां वेही सघो था, त हीअ त पुरमन क़ौम आहे, पुरमन सिंधी माण्हू आहिनि। तव्हां उन्हनि सां छो था वेहो? उन्हनि खां छो नथा पुछो त हीअ तव्हां दाहूं छो पिया करियो? पर तव्हांखे सॼी ख़बर आहे उन्हनि जे दाहुनि जी, त सिंधी माण्हू दाह छो थो करे, उहा तव्हांखे सॼी ख़बर आहे। उहे तव्हांजे साम्हूं पिया अचनि। मिसाल डोमिसाइलनि जे रूप में, धारी आबादगारी जे रूप में, वसीलनि जी फुल लुट जे रूप में तव्हांजे साम्हूं आहे त सिंधी माण्हू जेके दाहूं पिया कनि त पंहिंजे हिन वसीलनि शहरनि जी मालिकी पंहिंजे हक़नि लाइ दाहूं पिया कनि, त पोइ तव्हां उहे सिंधी माण्हुनि जे दाहुनि जी दादरसी छो न पिया करियो? आख़िर छा पिया चाहियो? पंजाब जेकॾहिं मुल्क चाहे थो, पंजाब चाहे थो त असांजो मुल्क मज़बूत हुजे, त सिंधी माण्हुनि खां पुछे, सिंधी माण्हुनि जा मसइला हल करे, सूबा ख़ुदि मुख़्तियार करे, सिंधी माण्हुनि खे बराबरी सरासरी जे बुनियाद ते पंहिंजा हक़ ॾे। ॿी सूरत में जेकॾहिं को नुक़सानु थो थिए, सिंधी माण्हू मजबूरनि को अहिड़ो रस्तो वठनि था, बग़ावत जो रस्तो वठनि था, त उनजो ज़िम्मेवार बि पंजाब हूंदो। असां सम्झूं था त पंजाब साम्राज्य न सिंध जो सॼण आहे, न मुल्क जो सॼण आहे। सिर्फ़ु हू पंहिंजी मुफ़ाद ख़ातिर सभु कुझु करे रहियो आहे। पर हाणे त हुननि जो 72 साल में पेट भरियो आहे।
जेकॾहिं को पंजाब जो माण्हू रिटायर थो थिए त उनखे ज़मीन सिंध में ॾिनी थी वञे। जेकॾहिं को पंहिंजो दुबई शारजा में छको थो हणे, उते जेकॾहिं को चौको थो हणे क्रिकेट में त उनखे बि ज़मीन गिफ्ट में सिंध में ॾिनी थी वञे। छा सिंध बम्बई जो केक आहे जेको टुकड़ा टुकड़ा करे ही खाइण था चाहिनि? इहो हरगिज़ न थींदो। सिंधी माण्हू सम्झी चुका आहिनि। 72 साल तव्हां सिंधी माण्हुनि खे नज़र अंदाज़ कयो आहे, अंधेरे में रखियो आहे, पर हाणे उहो दौर कोन्हे। ही 2020 पियो हले। ख़ुदारा असां नथा चाहियूं त असांजो मुल्क खसारे में वञे, असांजे मुल्क ते ॿियूं क़ुवतूं क़ाबिज़ थी वञनि, हावी थी वञनि। असां नथा चाहियूं। इन करे जेकॾहिं तव्हां बि इहा सोच रखो था, तव्हां बि चाहियो था त मुल्क मज़बूत हुजे, त पोइ सिंधी माण्हुनि सां इहे वेसाघातियूं, सिंधी माण्हुनि खे दीवार सां लॻाइणु, सिंधी माण्हुनि सां माटेली माउ वारो सलूक करणु बंदि कयो। असां मोबे वतन आहियूं। बार बार तव्हांखे ॿुधायूं था, असां गद्दार कोन आहियूं। असां पंहिंजा हक़ घुरूं था, तॾहिं तव्हांजे नज़र में असां गद्दार आहियूं, पर असां मोबे वतन आहियूं। असां हिन मुल्क जा वारिस आहियूं। ही धरती असांजी आहे। ही सिंध धरती उहा आहे जंहिं तव्हांखे ही पाकिस्तान ठाहे ॾिनो। ऐं इन जो मतिलबु पाकिस्तान ठाहे ॾियण जो मतिलबु इहो कोन्हे त असां तव्हांखे हिकु शइ तयारु करे ॾिनी ऐं तव्हां असां सां ई ज़ुल्म कयो, असां सां ई वेसाघाती कयो। इन जे करे आउं वरी बि सिंध नेशनल पार्टी तरफ़ां ताक़तवर इदारनि खे गुज़ारिश थो कयां ऐं पंहिंजो अपील थो करियां, मुतालबो थो करियां त महिरबानी करे नज़रसानी कयो ऐं हीउ जेको हिन वक़्तु इशू हले पियो डोमिसाइल जो, उन ते नज़रसानी करे जिन अफ़सरनि हीअ वेसाघाती कई आहे त फौरी तौरु उनखे बरतरफ़ करे उन्हनि ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे ऐं उहे डोमिसाइल रद्द कया वञनि। जेकॾहिं कराची सिंध जी दिलि आहे, उते तव्हां धारियुनि खे शिनाख़ती कार्ड न आहिनि, उन्हनि खे वोट जो हक़ु ॾिनो आहे, उन्हनि खे तव्हां इलेक्शन लड़ण जो हक़ु ॾिनो आहे, त फौरी तौर ते उन्हनि खां वोट ॾियण जो हक़ु बि खसियो वञे ऐं उन्हनि जे वोट ते पाबंदी हई वञे, शिनाख़ती कार्ड उन जो ब्लॉक कयो वञे ऐं उन्हनि खे पंहिंजे मुल्कनि पंहिंजे सूबनि ॾे मोकिलियो वञे। तॾहिं ही मुल्क मज़बूत थी सघे थो। जीअं सिंध, जीअं क़ाइद अमीर बमरो।